Subscribe my YouTube channel first, press the like and video editor nama telat heboh. कदर वाला कम थिया बिल खुटा खरीदार हीरे ऐं जवार जी के साल कल दमसार जेके लो कुटिन लोहार दिन के केड़ो कदर सोन जो कलामला फरमाशा माजिद अली साजिद हुसैन फ़कीर हुसैन बख्श जी फरमाशा कृष्ण लाल वाणे रमेश लाल वाणे फरमाशा ॿियनि दोस्तनि जी ऐं ख़ासि फरमाशा साईं सरवर शाह जो प्यारो दोस्त यार मोहम्मद रिंद जी फरमाशा ऐं अलाह वारा पली जी फरमाशा ऐं ॿियनि दोस्तनि जी वॾो माण्हू आई चढ़ी दिल तलाए वॾो माण्हू आई चढ़ी दिल तलाए उन्हीअ खां असांजी वॾी माठ आहे उन्हीअ खां असांजी वॾी माठ आहे हींअर तूं जो पट ते फिरी पेर न आहे हींअर तूं जो पट ते फिरी पेर न आहे उन्हीअ खां असांजी वॾी माठ आहे वॾो माण्हू आई चढ़ी दिल तलाए वॾो माण्हू आई चढ़ी दिल तलाए उन्हीअ खां असांजी भली माठ आहे उन्हीअ खां असांजी भली माठ आहे अची छा कबो बस अचण ई छॾियोसीं नथा मिलण चाहियो त मिलण ई छॾियोसीं अची छा कबो बस अचण ई छॾियोसीं नथा मिलण चाहियो त मिलण ई छॾियोसीं अचे अङण उन जे जेको दिल संभाए अचे अङण उन जे संभाए उन्हीअ खां असांजी भली माठ आहे उन्हीअ खां असांजी भली माठ आहे हींअर तूं जो पट ते फिरी पेर न आहे हींअर तूं जो पट ते फिरी पेर न आहे उन्हीअ खां असांजी भली माठ आहे उन्हीअ खां असांजी भली माठ आहे क्या नाम है आपका? नाम तो आपने सुना ही होगा। मैंने तो याद है तो निबारो यूसुफ। अरे वाह! आपका मोबाइल नंबर क्या है? 3453806068। कॾहिं तूं जी मूंखां तव्हां कोन सरंदी तूं साधू माण्हू अॼु ॾींहं पियो वरंदई कॾहिं तूं जी मूंखां तव्हां कोन सरंदी तूं साधू माण्हू अॼु ॾींहं पियो वरंदई अलाए छा तूं चवंदे मुंहिंजो मुठ में साहे अलाए छा तूं चवंदे मुंहिंजो मुठ में साहे उन्हीअ खां असांजी भली माठ आहे उन्हीअ खां असांजी
सैयद जो सजण न सुञा तो केॾो सरी वर्षा हुयो तो सना तो कदुर तो सैयद जो